मां एक उस्ताद जी हैसियत सां पंहिंजी सिंधी क़ौम जेका 5000 साल पुरानी बावकार मर्तबो ऐं मान रखे थी उनखे इल्तिजा थो कयां त ए सिंधियो सुजाग थियो। हिन क़ौम जी तालीम खे वॾो थ्रेट आहे। असांजी क़ौम जे बचड़नि जी तालीम तबाह थी वई आहे। जेकॾहिं पंहिंजी क़ौम खे हिन धरतीअ ते ज़िंदा रखणु चाहियो था इज़त ऐं वक़ार सां त महिरबानी करे पंहिंजे बचड़नि जी तालीम जे लाइ सीरियस थियो। स्कूलनि खे ॾिसो, स्कूलनि में तालीम जे वहिंवार खे चेक कयो, दिलचस्पी वधायो, नियाणी जी तालीम वधायो। न त ॿी सूरत में जेकॾहिं असांजी तालीम जहिड़ी हालत पहुती आहे त असां वेझड़ी असांजी बहितरीन तबाही थींदी। उनजे करे अचो त सभई सिंधी गॾिजी तालीम बचायो सिंध बचायो जे नारे तहत पंहिंजे बचड़नि जे मुस्तक़बिल, पंहिंजे धरती जे मुस्तक़बिल, पंहिंजे क़ौम जे मुस्तक़बिल जे लाइ कदम खणूं। न त ॿी सूरत में असां दरिया जे उन किनारे ते वेठा आहियूं जंहिंखे दरिया पाण पाईंदो आहे। कंहिं दुश्मन जी ज़रूरत न आहे। असांखे कलम ऐं किताब जी ज़रूरत आहे। असांखे गोली ऐं बंदूक जी ज़रूरत न आहे। तालीम ज़रिए ई दहशतगर्दी जो मुक़ाबिलो करे सघूं था। ॿियो को बि अहिड़ो ज़रूरु न आहे। अचो त गॾिजी वाइदो कयूं त असां पंहिंजे बचड़नि खे बहितरीन तालीम ॾियारींदासीं ऐं असां हिन धरती जे नक्शे ते इज़त ऐं वक़ार सां रहंदासीं। थैंक यू वेरी मच।